अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ शाहिद खोसो अवान श्री आयो शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। अज जी अपडेट ज़बरदस्त अपडेट है। अज जी अपडेट में दोस्तों ता सिंधी जो यूट्यूबर नवा उन्हनि जे लाइ मूं अपडेट आंदी है। उन्हनि खे ॿुधाईंदुसि तव्हांखे कहिड़ो यूट्यूब ते कमु करणु घुरिजे ऐं कहिड़े टॉपिक ते तव्हांखे कामयाबी मिलंदी ऐं तव्हां सभिनी जे लाइ हिकु बहितरीनु मतिलबु ही वीडियो आहे। हिन वीडियो खे आख़िर ताईं दोस्तों जेको असां 2025 जो हिकु मतिलबु कोर्स स्टार्ट किया है मूं यूट्यूब ते ऐं तव्हां दोस्तनि जे लाइ ऐं उन ते काफ़ी दोस्तनि जा मूं मसला हल भी किया आहिनि। हीअ साम्हूं स्क्रीन ते साइड में तव्हां ॾिसी सघो था। ॿ टे यूट्यूब चैनल दोस्तनि मतिलबु मूंसां राब्तो किया व्हाट्सअप ते ऐं उन्हनि जे चैनल मूं चेक किया, उन्हनि खे सम्झायो बाबा हिन टॉपिक ते तव्हां कमु कयो, तव्हां कामयाबु थी वेंदो। ऐं जेतिरा भी उनजा मसला मूं हल किया ऐं जॾहिं वठी मूं हीउ कमु स्टार्ट किया है कोर्स जो यूट्यूब ते 2-3 ॾींहंनि खां जे अंदरि काफ़ी दोस्तनि खे मुंहिंजो नंबर मिलियो ऐं मुंहिंजे राब्ते में आया ऐं हीउ मुंहिंजो स्क्रीन ते नंबर हली रहियो आहे। तव्हांजो जेको भी यूट्यूब ते मसलो आहे, तव्हांजो चैनल मोनीटाइज़ नथो थिए, तव्हांजो रीयूज़ कंटेंट जो मसलो आहे, तव्हांजा सब्सक्राइबर पूरा नथा थियनि त सब्सक्राइबर पूरा कीअं करणा आहिनि, या तव्हांखे टॉपिक सम्झ में नथो अचे कहिड़े टॉपिक ते कमु कयूं, या तव्हांखे शॉर्ट वीडियो ते कमु करिणो आहे, शॉर्ट वीडियो ते कामयाबी हासिल कीअं करणी आहे। शॉर्ट वीडियो ते 10 मिलियन जे अंदरि चैनल डायरेक्ट मोनीटाइज़ थी वेंदो आहे। लॉन्ग वीडियो अगरि तव्हांजो चैनल आहे त उनजो वॉच टाइम पूरो नथो थिए, उनजा 4000 कलाक वॉच टाइम पूरो करिणो पवंदो आहे साल जे अंदरि। उहो पूरो कीअं कजे, कहिड़े टॉपिक ते कमु कजे, लॉन्ग ते कजे या शॉर्ट वीडियो ते कजे। टिकटॉक आईडी अगर तव्हांखे UK US जी खपे उहा भी असां तव्हांखे ठाहे ओके करे ॾींदासीं त UK या US जी आईडी भी तव्हांखे मिली सघे थी असां खां। मतिलबु यूट्यूब टिकटॉक जो जेको भी कमु आहे तव्हांखे असां खां मिली वेंदो। ऐं तव्हांजे चैनलनि ते अगरि चेक कराइणो आहे तव्हांखे पंहिंजो चैनल त बाबा मां कहिड़ो कमु कयां, मुंहिंजे चैनल जा वीडियो तव्हां ॾिसो, चेक कयो मोनीटाइज़ जहिड़ो आहे या न आहे, या नओं चैनल ठाहियां या हीउ पुराणो चैनल आहे इहो कामयाबु थींदो या न। मतिलबु जेको भी तव्हांजे चैनल जो मसलो आहे असां उनखे हल करे ॾींदासीं, तव्हांखे सुठी सलाह ॾींदासीं त हिन टॉपिक ते कमु कयो, वाकई तव्हां सही कमु कयो था या न, या तव्हांजे चैनल जी सेटिंग पूरी थियल भी आहे या न, मिड़े ईअं चैनल ठाहे तव्हां हलायो था। जॾहिं बि दोस्तों यूट्यूब ते कमु कबो आहे चैनल खे प्रोफेशनल ठाहिबो आहे, उन जी सेटिंग मुकमिल कबी आहे, पोइ उन ते कमु हलाइबो आहे। दोस्तों काफ़ी दोस्त छा कंदा आहिनि डायरेक्ट वीडियो यूट्यूब ते रखंदा आहिनि ऐं वीडियो वायरल थी वेंदो आहे, वरी उहो साॻियो मसलो 2-3 ॾींहं खां पोइ 2-3 वीडियो वायरल थींदा आहिनि शुरू में, पोइ साॻी 1-2 व्यूज़ 10 व्यूज़ 5 व्यूज़, जंहिं चैनल ते 10 व्यूज़ 5 व्यूज़ 8 व्यूज़ जो मसलो आहे उहो भी असां तव्हांखे तरीक़ो ॿुधाईंदासीं। तव्हांखे व्यूज़ तव्हांखे कीअं वधाइणा आहिनि, इहे 10-15-20 व्यूज़ जेका अचनि था इन्हनि खां कीअं जान छॾाइणी आहे। इहो भी घणनि चैनलनि ते अॼुकल्ह इहो मसलो आहे 5 व्यूज़ 1 व्यूज़ 10 व्यूज़ 15 व्यूज़, इन जो भी असां वटि आहे जेको आहे तरीक़ो त बाबा इन चैनल खे इन चैनल जी रीच ख़तम थी वेंदी आहे, इन चैनल जी रीच कीअं वधाइणी आहे उहो भी तव्हांखे ॿुधाईंदासीं। मतिलबु यूट्यूब ते तव्हांजो मोनीटाइज़ मतिलबु कराइणो आहे, जेको भी मसलो आहे असां हल कंदासीं। असां बाक़ी छा लाइ वेठा आहियूं, तॾहिं मूं इहो कोर्स स्टार्ट कियो आहे। दोस्त जा जॾहिं कमेंट ईंदा मैसेज ईंदा त पोइ उनखे मां सम्झाईंदो हुउसि। पोइ मां चयो यार कोर्स स्टार्ट कयां यूट्यूब ते, सभिनी दोस्तनि खे सम्झायां, सभिनी खे नंबर भी ॾियां, नंबर लिकाइण में फ़ाइदो न आहे ऐं उन्हनि जो मसलो भी हल कयां। बाक़ी दोस्तों फीस इन में लॻंदी, छो त एतिरो असां महिनत कंदा आहियूं ऐं तव्हां अगरि फ्री में हलायूं त हज़ारे मूं ॾे माण्हू कमेंट कंदा ऐं इन जी फीस लॻंदी। जेतिरो जंहिंजो मसलो हूंदो ओतिरी असां फीस वठंदासीं। बाक़ी तव्हांखे कामयाबु इंशाअल्लाह कामयाबी तरफ़ तव्हां अगरि वञी रहिया हो त इंशाअल्लाह अगरि तव्हांजे अॻियां को मसलो आहे यूट्यूब ते तव्हांखे सुठी सलाह ॾींदासीं ऐं इंशाअल्लाह तव्हां कामयाबु ज़रूरु थींदो। थी सघे थो असांजी सलाह मां, असांजी आइडियाज़ मां असां जेको तव्हांखे तरीक़ो ॿुधायूं या तव्हांजो मसलो हल कयूं, मथां तव्हां उन में कामयाबु भी थी वञो दोस्तों। ऐं अगरि यूट्यूब ते प्रोफेशनल कमु करिणो आहे त प्रोफेशनल थी यूट्यूब ते कमु कयो। बाक़ी ईअं 1-2 वीडियो रखण सां वरी 2-3 महीना वीडियो छॾण सां यूट्यूब ते तव्हां कॾहिं भी कामयाबु न थींदव। जेका महिनत तव्हां करणी आहे सुठे नमूने सां कयो ऐं कंहिंखां उस्तादी वठो। ईअं उस्तादी ज़रूरी हूंदी आहे, असां भी ज़रूरु कंहिंखां उस्तादी वरिती हूंदी त अॼु यूट्यूब ते कामयाबु थिया आहियूं ऐं यूट्यूब ते चैनल असां हेॾो वॾा चैनल हलाए रहिया आहियूं। ऐं तव्हां भी उस्तादी वठो ऐं सुठे नमूने सां सिखो ऐं कामयाबु थियो, असांजी इहा ई दुआ आहे। अगरि तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में अची वई आहे त हीउ मुंहिंजो व्हाट्सअप नंबर आहे, इन ते राब्तो कजो। फालतू में राब्तो कोई न करे, जंहिंजो मसलो हुजे उहो दोस्त जेको आहे राब्तो करे ऐं फालतू वारे खे ब्लॉक करे छॾींदासीं। जंहिंजो मसलो हूंदो उनजो मसलो हल कंदासीं इंशाअल्लाह, फाइनल करे उनखे ॿुधाईंदासीं तव्हांजे चैनल ते हीउ मसलो आहे, तव्हांखे हीअ सलाह आहे, हिन टॉपिक ते तव्हां कमु कयो, सभु कुझु तव्हांखे ॿुधाईंदासीं। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में ऐं असांजे हिन शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल ऐं हिन पेज खे फॉलो लाइक शेयर सब्सक्राइब ज़रूरु करे छॾींदा ऐं सुठा कमेंट कंदा। अल्लाह हाफ़िज़।